दरवेश ऐं काछार जी कहाणी ऐं उन काछार जी ज़ाल बादशाह सां खरीद। हाणे हिकिड़े बादशाह जी बादशाही में हिकु ग़रीब काछार रहंदो हो। टपड़ खणी आयो जंहिंखे 2 टे साल थी विया। काछार ग़रीब जी ज़ाल तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे। ॿार बच्चो को औलाद उन ग़रीब काछार खे न हुजे। काछार वेंदो हो साण कुआड़ी साण रसो खणी वेंदो हो झंग में। सॼो ॾींहुं काठियूं वग़ैरह वढे करे हेॾां होॾां वरी ईंदो हो दुकान ते खपायो ऐं उन मज़ा सामान सरणो वठी ऐं पंहिंजो पेट गुज़र पंहिंजो ऐं पंहिंजी ज़ाल जो पेट गुज़र कंदो हो। हाणे उन बादशाह जी जेको बादशाह हो उन जी यारी हिन काछार जी ज़ाल सां हुई। हाणे काछार ते वेंदो हो सुबुह जो सवेरे काठियुनि जे लाइ काठियूं वढणु। पोयां बादशाह ईंदो हो सॼो ॾींहुं उन माई वटि वेठो हूंदो हो। हाणे उहा काछार जी ज़ाल चवणु लॻी उन बादशाह खे त तुंहिंजी यारी मूंसां त आहे, पर आऊं चाहियां थी त तो वटि वञी महल में तो वटि रहां, राणी थी रहां। हिते मरी वई आहियां हिन काछार वटि, केॾी महिल काशे मिले थो त केॾी महिल काशे मिले कोन थो। त बादशाह चवणु लॻो त हाणे यकदमि जे अगरि आऊं ईअं कंदसि त राज भाग जा माण्हू छा सोचींदा। जेकर काछार खे कुझु कयमि या तोखे ज़ोरी तां खयमि कुझु कयमि त इहा ॻाल्हि मुनासिबु कोन्हे। जॾहिं वक़्तु आयो को अहिड़ो कमु थियो या कुझु कंदसि या इन काछार तुंहिंजे मुड़ुस खे माराईंदसि या कुझु न कुझु कंदसि पोइ तोखे इन खां माना हासिलु कंदसि। माई चवणु लॻी त जेतिरो थी सघे तमामु जल्द कजां। हाणे बादशाह उन माई वटि ईअं ई ईंदो रहंदो हो सुबुह जे टाइम ते जेॾी महिल काछार वेंदो हलियो। हाणे काछार वीचारो त काठियूं वढण जे लाइ ईअं ई झंग में निकिरी पियो। गॾु साण पाणी रसो कुहाड़ी ऐं मानी जो हिकिड़ो लोलो गॾु साण खणंदो हो। आयो हिकिड़े झंग में काठियूं वढण जे लाइ आयो त ॾिसे त हिकिड़े वण जे हेठि उन झंग में हिकिड़ो दरवेश माण्हू वेठो हुजे, अलाह अलॻि माण्हू। काछार जो ॾिठो चवणु लॻो त हीअ दरवेश वीचारो हिन झंग में हिन खे केरु खाधो पीतो ॾिए थो या अलाए ॾिए बि कोन थो। वञी हिन खां हाल वाल कयां। पुछा करणु लॻो त दरवेश साईं हिन अहिड़े झर झंग में वेठो आहीं, को मानी वग़ैरह बि पुॼाए थो, को पाणी वग़ैरह बि ॾिनी थो या न। दरवेश चवणु लॻो त बाबा क़िस्मत जी ॻाल्हि आहे, कॾहिं को अहिड़ो अचो वञे त मानी जो टुकर ॾियो वञे थो, न त ईअं ई वेठा आहियूं। हाणे दरवेश चवणु लॻो इन काछार खे त ॻाल्हि ॿुध, तो वटि जे अगरि मानी जो टुकड़ो हुजे त मूंखे खणी खारा, बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे। काछार चवणु लॻो त मूं वटि हिकु लोलो आहे, गॾु साण खणी ईंदो आहियां, सो तोखे आऊं ॾियां थो। चई जे अगरि मूंखे सॼो ॾींदे त पोइ तूं बुख मरी वेंदे। चई न, अलाह ख़ैरु कंदो, रोज़ी रिस्क अलाह जे हथ में आहे, तूं भले खा। दरवेश चवणु लॻो त पोइ अधु मूंखे ॾे, अधु तूं खा। अधु खणी जो मानी उन दरवेश खे ॾिनी, अधु हिन पाण रखी। उन दरवेश खां थी ऐं वरी वियो उन झंग में काठियूं वग़ैरह वठी। सॼो ॾींहुं काठियूं वढे करे हिकिड़ो ठीकु ठाकु गॾो ठाहे वरी उनखे खणी ऐं आयो शहर। विकिणी खपाए करे ऐं वरी पंहिंजे घर सुबुह जो वेंदो, वरी शाम जो ईंदो, थकियो पवंदो, राति जो वरी वीचारो ईअं सुम्हियो रहंदो, वरी सुबुह जो निकिरंदो। हाणे रोज़ु काठियूं जो वढणु वेंदो, दरवेश उहो उते ई वेठो हूंदो। त दरवेश खे चवणु लॻो, दरवेश साईं हाणे आऊं 2 मानियूं खणी ईंदसि, जेको मुंहिंजो हाल आहे, केॾी महिल मूं वटि आहे केॾी महिल कोन्हे, जे अगरि हूंदो मूं वटि तोला मानी रोज़ु खणी ईंदसि। मानी हिनखे ॾिनई। हाणे रोज़ु ईंदो हो, हिकिड़ी मानी दरवेश जे लाइ खणियो ईंदो हो, हिकिड़ी मानी पंहिंजे लाइ खणियो ईंदो हो। हिकिड़े चकर ईअं थियो घर में अटो हो कोन, मानियूं वग़ैरह जेको असो हिन बि कोन खईं, काशे न हुजे। आयो अची दरवेश चवणु लॻो त दरवेश साईं ॻाल्हि ॿुध, अॼु आऊं सफ़ा ईअं ख़ाली हथे आयो आहियां, मानी वग़ैरह आहे कोन, बाक़ी पाणी आहे तोखे आऊं ॾियां थो। दरवेश चवणु लॻो त बाबा का ॻाल्हि न आहे, तुंहिंजी मूं दिलि ॾिठी तमामु वॾी दिलि आहे ऐं तूं सब्र करण वारो माण्हू, ॾियण वारो माण्हू आहीं, पर हाणे तो मूंखे मानी वग़ैरह खाराई, जेको बि टुकर हो टुकर मज़ा टुकर तो मूंखे ॾिनो, पर हाणे हिकिड़ो थोरो तो ते आऊं बि खणी करियां थो। काछार जो इहा ॻाल्हि ॿुधी चवणु लॻो दरवेश खे, दरवेश साईं इहो वरी कहिड़ो थोरो मूं ते करीं थो। चई हीअ हिकिड़ो तोखे आऊं थांव ॾियां थो, जेॾी महिल बि तोखे बुख वग़ैरह लॻे त हिकिड़े टाइम जी मानी तोखे हीअ थांव ॾींदो, हिकिड़े टाइम जो खाधो तोखे ॾींदो ऐं इहो खाधो तूं खाइजां, तुंहिंजो जान हली वेंदो। काछार जो इहो ॿुधो काछार चवणु लॻो दरवेश खे, दरवेश साईं पोइ इहो थांव तूं मूंखे अहिड़ो करामती ॾींहुं थो जेको हिकिड़े टाइम जो खाधो ॾींदो, पोइ इहो तूं ई पाण वटि रख न, तोखे जेको असो खाधो वग़ैरह मिले करे तूं अॼाए मूं ते थोरो थो करीं। दरवेश चवणु लॻो त बाबा आऊं हिन अहिड़े झर झंग में वेठो आहियां त सिर्फ़ु तुंहिंजो इम्तिहान वठण जे लाइ। ॾिसां त सही मुंहिंजो तूं केतिरे क़दुरु आहीं, पर तो टुकर मुंहिंजा बि टुकर मूंखे ॾिनूं, हाणे मूं ते इहो फ़र्ज़ु थो थिए त तोखे हीअ शइ ॾियां। काछार जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी सो चवणु लॻो त बढ़िया भलो कमु आहे। दरवेश चवणु लॻो उन काछार खे त ख़्यालु कजां, इहा ॻाल्हि तोखे आऊं ॿुधायां थो त हिन थांव खे टांडे ते न रखजांइ, टांडे ते जे अगरि रखी त पोइ हीअ
करामती थांव कमु न कंदो, तोखे कुझु बि कोन मिलंदो इन मंझां। ऐं ॿी ॻाल्हि त तोखे एतिरो कुझु चवां थो त पंहिंजी दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल सां न कजांइ, कॾहिं बि न कजांइ। इहा नसीहत मुंहिंजी वठिजांइ, पंहिंजी दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल सां कॾहिं बि न कजांइ। ऐं हीअ थांव जेको तोखे ॾियां थो कंहिंखे बि न ॿुधाइजांइ। काठियार चवणु लॻो त दरवेश साईं भले। हाणे दरवेश खां त हिन ॿियो वधीक कुझु एतिरी पुछा ॻाछा न कई, उहो थांव उन दरवेश खां हिन खयो जेको करामती हो। हाणे उहो थांव खयईं, आयो उन जंग में। दरवेश त हाणे हिन जे इम्तिहान जे लाइ आयो, सो त वियो ग़ाइब थी, अलाए किॾां वियो। हाणे हीअ जर जंग में काठियूं वग़ैरह वढी करे हेॾां हुन शाम वारो टाइम ते उहो गॾो खणी थांव पंहिंजो क़ाबू करे खणी आयो शहर में। उहो काठियुनि जो गॾो विकिणी कुझु पैसा मिलिया, सामान वग़ैरह वठी सिधो घर। हाणे हुश में ख़ुशि हुजे त हाणे थांव मूंखे मिली वियो, हिकिड़े टाइम जो खाधो घुराए सघां थो इन मंझां। आयो अची हाणे हिनखे ख़ुशी हुजे। ज़ाल जॾहिं ॾिठो चवणु लॻी त अॼु हिन मुंहिंजे मुड़ुस खे ॾाढी ख़ुशी लॻी पई आहे, छा जे करे, छो ख़ुशि लॻो पियो आहे? पुछा करणु लॻी त ॾे ख़बर अॼु ख़ुशि लॻो पियो आहीं। तॾहिं दरवेश बि हिनखे चयो त पंहिंजी दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल खे न ॿुधाइजांइ। पर हिन इहा ॻाल्हि सोची बि कोन, चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त बसि मूंखे हिकिड़ी शइ मिली आहे, तमामु भले मां भली शइ, करामती शइ आहे। चिया वरी कहिड़ी तोखे शइ मिली आहे? अची ॿुधाई पंहिंजी ज़ाल खे सॼी हक़ीक़त करे। अची हीअ हिकिड़ो थांव मिलियो आहे, हिकिड़ो दरवेश मूंखे ॾेई वियो आहे। हिकिड़े टाइम जो खाधो ढोह ते पाण खाईंदासीं, जेको शइ पाण चऊं दिलि सां उहा पाण खे मिलंदी। माई चवणु लॻी त ईअं थी नथो सघे, अॼु जे दौर में अहिड़ा दरवेश कहिड़ा आहिनि, करामती थांव था ॾियनि, उन मंझां तो खाधो थी। चई न, बिल्कुलु ईअं ई आहे। चई आऊं इन ॻाल्हि खे मञा कोन थी। चई तूं मञे कोन थी त हाणे चलो ठीकु आहे, थांव खे पाण हींअर चऊं था। उन महिल उहो थांव रखी करे ऐं जीअं खाधे जे लाइ उन थांव खे चईं त खाधो अची उन महिल हाज़िर थियो। माई बि ॾिसी हैरान थी वई, काठियार बि हैरान थी वियो। खाधो हिनखे चङो ख़ासो उतां मिलियो उन थांव मंझां, करामती थांव जे दरवेश जो ॾिनल। अबा खाधो वग़ैरह हिननि ढोह ते खाधो कयो हेॾां होॾां। त हिते हाणे उहो काठियार थो चए पंहिंजी ज़ाल खे त हाणे हीउ थांव पंहिंजे कम जो आहे, दिलि जो राज़ पियो ॿुधाए। जॾहिं दरवेश हिनखे मना बि कई, पर पोइ बि खणी पंहिंजी ज़ाल खे पियो ॿुधाए। चई इन थांव खे टांडे खां पासो कजांइ। चई टांडे खां पासो कंदे त हीअ थांव पाण खे कमु ॾींदो पियो। जेकर टांडे ते रखी कयई त पोइ हीउ पंहिंजो असरात छॾे वेंदो। माई खे जो खणी हिन ॻाल्हि कई, थांव खणी रखी ॾियो हिन। हीउ सुबुह जो सवेरे वरी काठियार काठियुनि जे लाइ निकिरी पियो। ज़ाल खे जो जॾहिं हिन एतिरी करी ॻाल्हि माना पंहिंजे दिलि जो राज़ ॿुधाए छॾी। हाणे बादशाह त रोज़ ईंदो हो, बादशाह जो रोज़ ईंदो, रन बि खणी जो ॻाल्हि बादशाह खे ॿुधाए छॾी। चई हाणे हीउ मसइलो हीअं आहे, थांव हिकिड़ो जी मुंहिंजे मुड़ुस खे हिकिड़ो दरवेश ॾेई वियो आहे, अहिड़े क़िस्म जो आहे, खाधो ॾींदो आहे हिकिड़े टाइम जो। बादशाह खे ज़हन में को अहिड़ो ख़्यालु अची वियो। माई खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हाणे मौक़ो भलो हथु मिलियो आहे, हाणे तूं ईअं कजांइ। चई कीअं करे? चई हाणे इन हिसाब किताब सां जेकर तो ईअं कयो त पोइ तुंहिंजे मुड़ुस खां तोखे हासिलु करे सघंदुसि। चई वरी कीअं? चई हाणे तूं हीअं कर, तुंहिंजे मुड़ुस खे सलाह ॾिजांइ, हीअ थांव खणी वञ बादशाह ॾांहुं, ऐं इहो करामती थांव उन महिल बादशाह खे इहो कारनामो ॾेखारिजांइ त बादशाह तोखे इनाम तमामु जाम ॾींदो। पाण सुखिया ऐं सवला थी वेंदासीं ऐं थांव बादशाह खे ॾेई छॾिजांइ। बादशाह जे कम जो पाण केतिरो टाइम हिनखे संभाले छॾींदासीं, संभाले सघंदासीं। तूं ईअं कर। चई हाओ पोइ ईअं करियां। चई पोइ मूं वटि ईंदो? चई हाओ। चई पोइ आउं पंहिंजे हिसाब सां जीअं थींदो मूंखां ईअं आउं करे वठंदुसि। तूं हीअं कर जेको तो मूंखे ॿुधायो त इन थांव खे टांडे ते रखी करे जीअं जो असरु ख़तमु थी वञे, आउं हिनखे चवंदा तुंहिंजे मुड़ुस खे त मूंखे कारनामो ॾेखार। जेॾी महिल मूंखे इहो कारनामो ॾेखारींदो त उन महिल हीउ थांव कमु कंदो ई कोन, त पोइ आउं हिन खां शर्त लॻाईंदुसि। आउं चवंदुसि जेकर थांव तुंहिंजो इहो कमु करे इहो त पोइ तोखे जेका शइ खपे आउं ॾियण जे लाइ तयारु आहियां। जेकर नथो कमु करे त पोइ मूंखे जेका शइ वणी तुंहिंजे घर में जा खणंदुसि, पोइ इन हिसाब सां तोखे खणी वठंदुसि शर्त में। माई जो जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, माई त ॾाढी ख़ुशि थी। माई खे त ईअं करिणो हुजे, त माई चवणु लॻी त हाणे कमु भलो थी वियो। बादशाह खे चवणु लॻी त चलो ठीकु आहे। हाणे बादशाह त वियो हलियो इन खां थी माई खां। माई छा कयो, उन थांव खे उहा टांडे ते ॾाढो सेकी कई, हेॾां होॾां तपश वग़ैरह ॾेई हेॾां होॾां उन थांव जो असरात हिन ख़तमु कयो। हाणे काठियार जो काठियूं वढे करे घर आयो। ज़ाल थी हाणे चवे पंहिंजे मुड़ुस खे, चई ॻाल्हि ॿुध, हाणे हीउ जेको थांव आहे न, चई हाओ। चई हीअं कर, तूं खणी वञ बादशाह ॾांहुं। बादशाह चयो त हीअ हिकिड़ो तमामु क़ीमती थांव मूंखे मिलियो आहे, जेको हिकिड़े टाइम जो खाधो ॾींदो आहे। अमी बादशाह माण्हू इहो मूंखे कमु ॾींदो, ऐं हिन एवज़ ऐं जेका शइ घुरां सो तूं मूंखे ॾे। पोइ तूं तमामु जाम जेको आहे सो मिल्कियत वग़ैरह वठिजांइ उनखां, ऐं पाण सुखिया सवला थी वेंदासीं। काठियार जो चयो ॾिठो इहो ॿुधो पंहिंजी ज़ाल जे वटां इहे ॻाल्हियूं, सो चवणु लॻो त ॻाल्हि भली कई अथई। अब हाणे रन त इहो कमु करे छॾियो, बादशाह ऐं रन जी चाल हुजे।
हाणे साईं उहो थांव खणी ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे काठियार काठियुनि ते न वियो, ठक सलाम जी बादशाही में अची हाज़िर थियो। बादशाह सां अची हाल अहिवाल कई। बादशाह खे त उहे ख़बर हुई त माई इहो कमु करे छॾियो हूंदो। बादशाह पुछा करणु लॻो काठियार खां त ॾे ख़बर ख़ैर मज़ा आयो। चई हीअ हिकिड़ो करामती क़ीमती थांव मूंट आहे जेको हिकिड़े टाइम जो खाधो ॾींदो आहे। चई हा चई आऊं इन ॻाल्हि खे बादशाह चवणु लॻो त मञाई कोन थो। चई बादशाह सलामत, पोइ जे अगरि हीअ थांव जे अगरि इन महिल खाधो वग़ैरह हाज़िर करे थो त पोइ जेका शइ घुरां थो तूं मूंखे ॾींदे। चई तोखे जेका शइ वणे इन महल मज़ा खणिजांइ ऐं जेका शइ तूं घुर तोखे आउं उहा ॾींदसि। त काठियार चवणु लॻो त भले ठीकु आहे। त हिते बादशाह बि रड़ कई। बादशाह चवणु लॻो त पोइ मुंहिंजो बि शर्त आहे। त हिते काठियार चवणु लॻो त बादशाह सलामत तव्हांजो कहिड़ो शर्त आहे? चई मुंहिंजी शर्त इहो जे अगरि तुंहिंजो इहो थांव मूंखे एतबार कोन्हे, जे अगरि तुंहिंजो इहो थांव खाधो वग़ैरह नथो ॾिए त पोइ मूंखे जेका शइ वणी उहा तुंहिंजे घर में आउं खणंदसि। काठियार सोचियो त मुंहिंजे घर में त आहे का शइ कोन, हीउ घर मुंहिंजे मां छा खणंदो। अब काठियार बि चवणु लॻो बादशाह खे त चलो ठीकु आहे, तोखे बि मोकल आहे, पोइ जेका शइ तोखे वणे। हाणे हिन शर्त लॻाइजी। काठियार खे त यकीन भरोसो उन थांव ते। काठियार ॿियो खणी हा करे वेठो। हाणे इन खे त काठियार खे त ख़बर न हुई त को उनजी ज़ाल इन बादशाह सां मिलियल आहे। अब हाणे उन महिल उहो ग़रीब काठियार राज भाग कई गॾु हुजनि, वज़ीर ही हू बादशाह बि गॾु हुजे। ठक सलाम साईं हाणे उन महिल हुकम कई थांव खे, थांव त अदा उन महिल खाधो हिन खे न ॾिनो। थांव जॾहिं खाधो न ॾिनो हीउ वाइड़ो थी वियो, चवणु लॻो त हीअ छा थी वियो। बादशाह खिलणु लॻो ऐं चवणु लॻो त काठियार भणिया आयो ऐं मूंसां फराड ऐं धोखो करणु ऐं मिल्कियत मुंहिंजी जेको तूं खणणु आयो आहीं। हाणे तूं कूड़ो निकिते, तुंहिंजे थांव त कुझु कोन ॾिनो। हाणे आउं तुंहिंजे घर मज़ा जेका शइ मूंखे वणी उहा खणंदो अथई, शर्त हूंदो आहे। काठियार सोचियो त हाणे मुंहिंजे घर में आहे कुझु कोन, हीउ छा खणंदो। हाणे हिकिड़ी ज़ाल मुंहिंजी अले मथां बादशाह माण्हू आहे, हिननि ते कहिड़ो भरोसो मथां मुंहिंजी ज़ाल न खणी वञे। इते हाणे काठियार चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत मूंखे 2 टे ॾींहंनि जी मोहलत ॾे ऐं मोहलत ॾे त जीअं तव्हांखे आउं सोचे सम्झी पोइ चवंदसि ॿुधाईंदसि, फ़िलहालु मूंखे मोहलत ॾे। बादशाह चयो त हाणे हीउ काठियार छा खणी कंदो। चवणु लॻो त तोखे 2 टे ॾींहंनि जी मोहलत आहे, 2 टे ॾींहंनि जी मोहलत खां पोइ मूंखे ॿुधाइजां, न त पोइ आउं ज़ोर ज़बरदस्ती बि करे सघां थो। काठियार चवणु लॻो त चलो ठीकु आहे। काठियार उतां मायूस थी, उदास थी, सिधो उहो थांव खणी पंहिंजे घर आयो। हाणे लाचार मजबूर मथे ते हथु ॾियो वेठो हुजे, रन जो खणी ॾिठो त चवणु लॻी त भणिया कमु थी वियो आहे, ॾाढी ख़ुशि थिए त बादशाह हाणे मूंखे हितां वठी वेंदो। त हिते माई पुछा करी ॾे ख़बर। अची कहिड़ी ख़बर ॾियां, अले छो ई थांव अॼु खाधो कोन ॾिनई, अले छाजे करे कीअं कई। चवणु लॻो पंहिंजी माई खे त ॻाल्हि ॿुध, आई चरी रन हिनखे भला बाहि ते त कोन रखियो। चई न मूं त कुझु कोन कयो आहे। चई इहे थांव जे अगरि अहिड़ा कमु कंदो आहे त पोइ दरवेश ईअं हेॾां होॾां थोरी रुलंदो आहे। अब हाणे ही मजबूर लाचार छा करे। हाणे ताईं आयो उहो सॻी रसो कुआड़ी खणी अची उन झंग में हाणे काठियूं वग़ैरह वढे पियो, ॻोल्हणु लॻो। हाणे उन जॻह ते दरवेश बि न हुजे। चई हाणे दरवेश मन मिले को हाल अहिवाल कयां। हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं थिया, हाणे 2 टे ॾींहंनि जो टाइम हुजे। ॿिए ॾींहुं दरवेश हिनखे को ईअं ई मिली वियो उन झंग में। हीअ अची उन दरवेश जे पेरनि ते किरियो। चवणु लॻो त दरवेश साईं तोखे 2 ॾींहं थिया आहिनि, ॻोल्हे आउं थकी पियसि, मस्तु वञी मूंखे मिलियो। दरवेश चवणु लॻो त ॾे ख़बर काठियार छा थी वई। अब हाणे उन महिल काठियार सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं चवणु लॻो त हीउ मसइलो हीअं थी वियो आहे। दरवेश चवणु लॻो उन काठियार खे त ॾिस, मूं तोखे चयो न पंहिंजी दिलि जो राज़ पंहिंजी ज़ाल सां कॾहिं बि न कजांइ, तूं इहा ॻाल्हि पंहिंजी ज़ाल खे ॿुधाई आहे न। काठियार चवणु लॻो दरवेश खे, दरवेश साईं तव्हांजी ॻाल्हि लखनि जी आहे, इहो राज़ मूं पंहिंजी ज़ाल खे ॿुधायो। चई तुंहिंजी ज़ाल खे ॿुधाए त तुंहिंजी ॿेड़ी बि उतां ॿुॾी आहे। चई इहो वरी कीअं। चई हाणे ॻाल्हि तोखे आउं खुली करे ॿुधाइजो त तुंहिंजे ज़ाल जी यारी आहे बादशाह सां, ऐं बादशाह जी बि यारी तुंहिंजी ज़ाल सां आहे। तूं सुबुह खां वठी इन झंग में काठियूं वढी तो, धिका खाई तो, तुंहिंजी रन जे करे, तुंहिंजी माई जे करे, तुंहिंजे पेट जे करे। हुनखे उहो ख़्यालु ई कोन्हे हुनजी यारी आहे बादशाह सां। बादशाह जीअं तूं उतां निकिरी ईंदो त बादशाह तुंहिंजे घर अचे थो, वरी शाम जो वञे थो। हुनजी यारी पकी आहे ऐं इहा ॿिन्हिनि जी मिली भगत करे तोखे माना ईअं कयो अथनि, ऐं इहो ई थां तुंहिंजी ज़ाल बाहि ते रखियो आहे, तॾहिं ई असरात छॾे वियो आहे। हाणे एतिरी ॻाल्हि जो ॿुधी काठियार चवणु लॻो त भणिया मुंहिंजी ज़ाल ईअं मूंसां कयो। चई तुंहिंजी ज़ाल तोसां ईअं कयो आहे। त हिते काठियार चवणु लॻो वरी दरवेश खे, दरवेश साईं पोइ हाणे इन ॻाल्हि जो को हल, को मसइलो माना मूंखे कढी ॾे, न त हाणे माण्हुनि जे विच में हेॾां होॾां बादशाह ईंदो त भणिया आउं त माॻे ख्वार थी वेंदसि लियो। वाह हाणे उन महिल उहो दरवेश चवणु लॻो त हीउ थांव तोखे आउं ॿियो ॾियां थो, हिनखे कुझु बि कोन थींदो, भले कीअं बि कनि, छा बि कनि, कुझु कोन, तूं हलियो वञिजां साॻी इहो थां खणी। हू बि अहिड़ो थां, हीउ बि अहिड़ो थां आहे, तूं खणी वञी तुंहिंजी ज़ाल खे इहा ॻाल्हि बि न कजांइ, इहो थां खणी वञिजांइ बादशाह वटि।
ऐं पोइ तूं पंहिंजी जेको ॾेखारिजांइ इहो कारनामो हीउ थांव तोखे कारनामो ॾेखारींदो ऐं पोइ तूं बादशाह जी ज़ाल राणी घुरिजांइ। छो जेका शइ वणिया उहा खणंदसि बादशाह जी ज़ाल। पोइ बादशाह जो अकुलु ठिकाणे पोइ ईंदो। चीअं करे ची हा ईअं कर। अबा हाणे उन महिल उहो काठियार उन दरवेश खां थी करे उहो थां खणी हेॾां हुन पंहिंजी ज़ाल खे त ॿुधाई कोन, निकिरी पियो बादशाह जी बादशाही में। ठक सलाम जी महल में पुॻो। बादशाह जो ॾिठो हिनखे गॾु साण हथ में हुजे थांव। बादशाह चवणु लॻो त अॼु वरी थांव खणी आयो आहीं। बादशाह खे त हाणे ख़बर कोन्हे त को हिनखे वरी ॿियो थां मिलियो आहे, दरवेश को ॿियो थां ॾिनो आहे। काठियार चवणु लॻो त बादशाह सलामत थां बिल्कुलु उहा साॻी खणी आयो, आख़िरी दफ़ा आज़मायां थो। जी हा, हाणे हुनखे त पको हुओ त इहो थां साॻी आहे, जेको बाहि ते सेकियल आहे सो इहो कमु त कंदो ई कोन। वरी साईं राज भाग सभु अची गॾु थिया, कई माण्हू अची गॾु थिया, बादशाह वज़ीर सभु हुजनि। काठियार चवणु लॻो हिकिड़े दफ़ा आज़माईंदसि, जे अगरि न त पोइ भले तोखे जीअं वणे ईअं कजां, मुंहिंजे घर मां जेका शइ तोखे वणे या खणजांइ। बादशाह चवणु लॻो त भले ठीकु आहे। काठियार चवणु लॻो त बादशाह सलामत जे अगरि हीअ थां मुंहिंजो जे अगरि कमु करे इहो त पोइ मूंखे जेका शइ पसंदि आई उहा खणंदसि। बादशाह बि खणी सॼे राज भाग जे अॻियां हा कई। हिन अबा उन महिल थां खे हुकम कयो, थां साईं हाणे उन दरवेश जो हो ॾिनल सो सुठो थां हो सो उन महिल पंहिंजी करामत ॾेखारी। खाधा साईं अची हुते हाज़िर थिया। राज भाग सभिनि माण्हुनि ॾिठो, बादशाह जो बि खणी ॾिठो। बादशाह चवणु लॻो त भेण हीउ कीअं थी वियो। हाणे बादशाह शर्मसार कंध खणी हेठि कयो, हाणे अलाए छा घुरंदो हीउ, मूं त भणिया हीउ अलाए छा करे छॾियो। हाणे उन महिल काठियार चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत हाणे ॾिठी, हाणे जी तूं हारजी वएं, ऐं खटे वियुसि। हाणे मूंखे जेका शइ वणी आहे महल मां खणंदसि। बादशाह चवणु लॻो दिलि में सोच कई त हाणे हीउ खज़ानो वग़ैरह हेॾां होॾां खणंदो। चई तोखे मोकल आहे, जेका शइ वणी सा तूं भले खण। चई न तुंहिंजो कौल पको आहे। चई कौल मुंहिंजो पको आहे। त हिते काठियार चवणु लॻो त पोइ तुंहिंजी ज़ाल राणी खे चई आउं खणंदसि। बादशाह चवणु लॻो चवीं छा थो? चई चवां छा थो, सही पियो चवां। चई न न ईअं थोरी थींदो। चई न। राजभाग सभु चवणु लॻा त बादशाह सलामत तव्हां कौल कयो आहे, जेको चयो सो हीउ ईअं कंदो। त ओॾी महिल काठियार चवणु लॻो बादशाह खे, बादशाह सलामत बिल्कुलु तुंहिंजी ज़ाल खे खणंदसि। बादशाह चवणु लॻो त जेका शइ खपनी उहा खण, बाक़ी मुंहिंजी ज़ाल न खण। त हिते काठियार चवणु लॻो त बादशाह सलामत तुंहिंजी ज़ाल आहे, तुंहिंजी इज़त आहे, बाक़ी छा मुंहिंजी इज़त कोन्हे, मुंहिंजी ज़ाल कोन्हे। जेको तूं मुंहिंजे वञण खां पोइ मुंहिंजे घर थो वञी, भणिया तूं बादशाह आहीं, मुंहिंजी ज़ाल सां सॼो ॾींहुं गुज़ारी थो ऐं उन सां मिली करे चाल तो चली, ऐं मुंहिंजी ज़ाल खे तो खणी इन शर्त जे हिसाब सां। हाणे जॾहिं ॻाल्हि तुंहिंजी इज़त ते आई आहे त तूं कीअं कंधे हेठि पियो करीं ऐं चवणु लॻी थो त मुंहिंजी ज़ाल न खण। तो तूं बादशाह आहीं, भणिया बादशाह जो कमु हूंदो आहे राज भाग संभालणु, न्याणियुनि नंढियुनि वॾियुनि जी इज़त करणु। भणिया तूं असां ग़रीबनि जी इज़त में हथ थो विझी, जॾहिं पंहिंजी इज़त ते आई आहे ॻाल्हि त हाणे हेॾां होॾां पियो करीं। छो इज़त हर कंहिंजी आहे या कोन्हे, भणिया तूं बादशाह माण्हू आहे। बादशाह जो बा खणी कंधे हेठि कयो। बादशाह चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखे तमामु वॾी मूंखां ग़लती थी वई, हाणे आईंदा इहो न कंदसि। बादशाह उन काठियार खां माफ़ी वठणु लॻो ऐं चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, ऐं कॾहिं हाणे तोहारे इन इलाइक़े तोहारे घर ॾांहुं लड़ंदसि न, बसि मूंखां ग़लती थी वई, आख़िरी ग़लती सम्झी मूंखे माफ़ु कर। काठियार चवणु लॻो त चलो ठीकु आहे, हाणे जे अगरि चवीं थो त तोखे आउं माफ़ु थो कयां, पर आउं तो जहिड़ो किरियल माण्हू कोन आहियां जो आउं कंहिंजी इज़त में हथु विझां। अबा उन महिल बादशाह कुझु सोन वग़ैरह हेॾां होॾां हो इनाम तौरु मिड़ी, हिन वठे ई न पर हिन खे ॾिनई। काठियार जो हुतां आयो कावड़ियो घर, लठ हिकिड़ी खणी ॾाढो पंहिंजी माए कुटई। चवणु लॻो त भणिया तूं मुंहिंजी इज़त आहीं, ऐं जॾहिं घर खां ॿाहिरि वञा थो त पोयां माण्हुनि सां वेही, बादशाह सां वेही ॾींहं थी गुज़ारी, शर्म तोखे न आयो? ऐं वरी बादशाह जे महल में वञी उन बादशाह सां गॾु रहण थी चाहे, हेॾी प्लानिंग तो कई आहे। माए खे ॾाढो हिन सटको ॾिनो। माए बि हिन खां माफ़ी वठण लॻी, चवणु लॻी त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई। अबा हाणे उन महिल बादशाह जी उहा बादशाही उहो काठियार छॾे पंहिंजी ज़ाल खे वठी वरी कंहिं अहिड़े रिणपट इलाइक़े में आयो। चवणु लॻो त हिते को माण्हू न छेणो, माल मिल्क हिन खे तमामु जाम मिली, उहो थां बि दरवेश वारो हो। हाणे उते ई पंहिंजो घरड़ो ठाहे पंहिंजी ज़ाल खे कंट्रोल में करे, उहो थां बि हो, कुझु सोन वग़ैरह बादशाह बि ॾिनो हो, ऐं उते ई रहणु लॻो। तो दोस्तो उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।